जहर जिंदगियां। अम्मा जी अब्बा मां शादी तो करण चाहियां। सदको वञा पंहिंजे बच्चे सां। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। इहा त बा सुठी ॻाल्हि आहे। तुला रिश्तो अॼु खां ई ॻोल्हियां थी। रिश्तो गोल ना अम्मा, मां शादी पठाणी सां करण थो चाहियां। अदा तू त चवंदो आहे मूंखे मीरा वणंदी आ, ऐं शादी वरी पठाणी सां तो करण चाहीं। अदी ईअं त गोड़ जूं सभई छोकिरियूं वणंदियूं आहिनि, पोइ छा सभिनि सां मां शादी कयां? अकुल कर, कुछ अकुल कर, कुछ हया वारी नज़र ॿधार। अम्मा मां त अदी सां भोग पियो कयां। मुंहिंजो दिल जो इहो ई फैसलो आहे त मां शादी कंदुमि त पठाणी सां ई कंदुमि। जेकर उनजो रिश्तो मिले थो त मुंहिंजी शादी जी भल तयारी कयो। माना इहा तुंहिंजी जिद आहे। ठीकु आहे, राति पिणे अचे उन सां सलाह कयां थी, ॾिसूं त उहो छा थो चए। अम्मा बाबा कुछ भी चए, इहो हाणे तुंहिंजो कमु आहे त बाबा खे राज़ी करण। अम्मा जेको मूंखे लॻे थो त चाचा सावण ऐं खेरी कॾहिं बि जवाब कोन ॾींदा। ऐं अम्मा अंदर जो हाल त अल्लाह ॼाणे, उन्हनि जा अंदर असां पढ़िया त नाहिनि। अल्लाह जे अम्मा रिश्तो ॾींदा भलाए कोन ॾींदा। अम्मा पठाणी खे सॼी उमिरि घर में त कोन विहारींदा न, आखिर बार त लाहींदा। पोइ भला मूंखां वधीक कोई रिश्तो आहे पठाणी लाइ? हा दा तू त हीरो आहीं, हीरो। अदी जेकर हीरो न आहियां त कंहिं हीरो को घटि न आहियां। हा मुंहिंजो पुटु चोॾीअ जो चंड आहे, अबा तूं दिलि न ला, रब सणाई कंदो। तोबा तो वॾा कूड़ा आयो साईं, अलाह जो कसम आहे, वॾा कूड़ा आयो। असलो कूड़ हाणे गोॾा भञी हालारे मथां चढ़ी वेही रहियो। इहा त नियत साफ़ हो हिन मिसकिन हालार जी जो बची वियो, न त तव्हां त पूरो पूरो बंदोबस्त कयो इन हालार वीचारे खे टंगराइण जो। पर जॾहिं असां तव्हां सां ॻाल्हाइण ई पसंदि न आहियूं कंदा त अजाए ॿिए कंहिंजे वाट वेंदे रस्तो छो था रोकियो? पादर खाइण जो शौक़ु थींदो अथनि अदा पल्ली साईं। हाणे ही भोलियूं तूं उठनि जा कद कछनि। बस हाणे बस, घणो सियाणो न थी, ज़बान खे लगाम ॾे। निकरण जी कर, न त छा कंदे? हा छा कंदे? पत्थर हणी तव्हांजो नूर विञाए छॾींदासीं। बस बस सनाग खाई कंदा आहियूं नेरन। तव्हां तॾे असांजे लाइ गुरड़ी बनायो, दोडा पटे था ॾिसो। इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु थो गुरड़ी करे। हटी वञो। बल्ले बल्ले मां त चवां थो इन्हनि सां हिकिड़ो मलाकड़ो कजे। पोइ भला तुंहिंजी छा सलाह? अदा मलाखड़ो इन्हनि सां करणो आहे, पर पहिरियां कुटको इन उठ खे ॾियणो आहे। उठ ॿ ॼणा थी विढ़ंदासीं। तूं हणजांइ त ॻाटे वारी मुक ऐं मां टंगू कढंदोसांसि। बसि हिकु चकर किरी पियो न त पोइ ॿई चढ़ी ईंदासीं। तूं मुंहिंजे मथां यकीन त न कंदे, पर सच त इहो आहे, जे ॾींहं खां तोखे धक लॻा, उन ॾींहं खां मुंहिंजी रातिनि जी निंड ऐं ॾींहं जो आराम फिटी वियो। मां तोखे ॾिसण जे लाइ हिते बिना इजाज़त पहुती आहियां। जे मुंहिंजे भाइरनि खे ख़बर पई न त उहो मुंहिंजी खल लाहे छॾींदा। पोइ तोखे हिते अचण जो लाचार त न हुयो? सरजे ई न पई, छा कयां? तूं मूंसां शादी करण चाहींदी? जे तोसां शादी थिए त पोइ रब खां मां ॿियो छा घुरां? मां वाइदो थो कयां त मां तोसां ई शादी कंदुसि, पर हुन खां पहिरियां तोखे मुंहिंजो हिकु कमु करणो पवंदो। चङो, हाणे कमु ॿुधाए, कहिड़ो करणो आहे? कमु मुश्किल आहे, पहिरियां वाइदो कर, जवाब त कोन ॾींदी। मां तुंहिंजे लाइ खूह में टपो खाइण लाइ बि तयारु आहियां, मां तुंहिंजे लाइ बाहि में सड़ण लाइ बि तयारु आहियां। छा हिन खां वधीक बि को कमु आहे? हा कलसो, इन खां वधीक बि ॾुखियो कमु आहे। तोखे हासिल करण लाइ मां हर मुश्किल इम्तिहान मां गुज़रण लाइ तयारु आहियां। तू रुगो ॿुधाए तू छा करणो आहे? अॼो को ॾींहुं राति तोखे सोचण जो मौक़ो ॾियां थो, पोइ तोखे कमु ॿुधाईंदुसि।
जेकॾहिं तो इनकार कयो त पोइ ईअं सम्झ ये असांजो आख़िरी मिलण हूंदो। मुंहिंजी ॼाण त ही मूंखां कहिड़ो इम्तिहान थो वठे, पर मां कमाल खान खे पाइण लाइ चवल जी चोटीअ ते चढ़ी टुप ॾियण लाइ तयार आहियां। खिलाफ शाहिदी ॾियण लाइ तव्हां पंहिंजे ज़मीर जो सौदो ईअं कमाल खान सां घणे में कयो आहे? हालार खान, असां पंहिंजो ज़मीर विकिणी तोखे माराइण जी कोशिश तॾहिं कयूं जॾहिं असां कमज़ोर हुजूं। जेकॾहिं हथ अटकाईंदे न त ॿ हथ पाण खां अॻिते पाईंदे। तो पाण खे केतिरो बि ताक़तवर समझो, पर हालार जी सट त मुड़स चट। इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो हालार खान त केरु कंहिंखे चट थो करे ऐं केरु कंहिंखे पट थो करे। हाणे तूं वञी कमाल खान खे दुआऊं कर जंहिं तोखे बख़्श करे छॾियो, न त रईस गफ़ार खान तोसां अहिड़ो हशर करे आ जो सॼी ज़िंदगी तूं खट भेड़ो हुजी आ। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध, जंहिंजी नियत साफ़ हूंदी आ उनजी मंज़िल आसान हूंदी आ। तो जहिड़ा वक़्त जा वेरी मुंहिंजो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। शायदि तोखे उन वक़्त ताईं मोहलत इन करे ॾिनी आहे त तूं वञी रब जो शुक्र अदा कर ऐं ओठे सां न उचाए, छो त मुंहिंजो नालो आहे ओठो, हणंदो आहे सोटो, अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेइज्जती न करे। समझा थो, सब समझा थो, बल्कि पूरी पक सां थो चवां त तोखे छेड़े करण जो पूरो पूरो शौक़ आहे। चरिया छा तो ॾिसी? सोणी छा? मुंहिंजो मक़सद त तूं केॾी न सुहिणी आहीं। सोणी? मूंखे सभु छोरी छोकिरी सड़ींदा आहिनि, मां तोखे सोणी थी लॻा? शायदि उन नट ॾिसण वारी अख ई आहे। तो वटि उहा अख आहे? हा हा, हिकु चाहे ॾिस, ॿ अखियूं आहिनि। अखियूं आहिनि त छा तूं ॻोठ जी छोकिरियुनि खे ॾिसंदे? हा तोबा तोबा ज़ारी, वो त अॼु ताईं कंहिं बि छोकिरी खे असुल ॾिठो ई न आहे। मूंखे जो ॾिसींदो मां तोखे छोकिरी न बाक़ी छोकिरो लॻां थी? तूं आहीं न। तूं मैमे खे छॾ, हाणे त हलण जी कर। छो 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 मां छा लाइ वञा? तूं वञ। मुंहिंजे अॻियां त तूं आयो आहीं, हाणे तोखे वञणो पवंदो। पहिरियां तूं वेंदी। पहिरियां तूं 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 नथो वञा। हाणे ॿुधाए छा कजे? ओबो, मां त सम्झियो हुयो त मां ई ज़िदीरी आहियां, पर तूं त मुंहिंजो बि पीउ आहीं। पीउ न सोणी, पंहिंजो सोणो चओ, सोणो। छा 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 चयो? न न कुझु बि न। तूं छा थो सम्झी त मां ॿोड़ी आहियां? जॾहिं ॿोड़ी न आहे तूं ॿीहर छो पुछई? सच सच ॿुधाए, छा इहो जुमिलो तोखे भलो लॻो? भलो लॻो? ख़बर आहे जेतिरो तूं सोहणो आहीं न, हाणे वेही हिते धूड़ पए।
मीरा ऐं रबन में को न को चक्कर आहे। जांच करानी पवंदी, ईअं न मां आसरे में हुजां ऐं रबन मीरा जी दिल खणी वञे। सदको वञा हिन मिटीअ तां, जिन हथनि सां जानी मूंखे आहे। असांजी जोड़ी वाह जो ठहंदी जहिड़ो मारदो, पर ही वरी मूंखां बि ॿ कदम अॻिते आहे। मुंहिंजा मोबाइल में फोटो कढी रिकॉर्ड करे वथे थी हर कंहिंखे ॾेखारींदी। गुलाम सुभाणे मुंहिंजा मोबाइल में फोटो थिया न हेॾे होॾे, पोइ मूंखे न चइजांइ इहे सभु कम इन छोरी मीरा जा अथई। बाबा ॿुधो था न त लाली छा थी चवे? हाणे तव्हां ई ॿुधायो त मीरा पादरनि जे लाइक़ आहे या न आहे? हक़दार आहे। तूं हीअं कर, जीअं छोकिरी घर में दाख़िल थिए ॿिए हथां इहो डंडो खणी छोकिरी जे निराड़ ते हण त छोकिरी सदाई लाइ पूरी थिए। बसि न ठरनी। हा बाबा हाणे कम मूंखे इहो ई करणो पवंदो। जेसि ताईं इहो कम न कंदे न तेसि ताईं हिन घर में सुकून कॾहिं बि कोन थींदो। जेकॾहिं तव्हांखे सुकून घुर्जे न त विच में भित ॾियाराए छॾियो, न हिक ॿिए खे ॾिसंदासीं न इहो रोज़ रोज़ जो लुड़ ॿुधंदासीं। भली विच में भित अॾे छॾियूं, पर इहा छोरी कोन मुड़ंदी या मुड़ण वारी आहे ई कोन। पोइ बि भित ते चढ़ी वेठी हूंदी, वेठी सॼो ॾींहुं मुंहिंजी नकलूं कढंदी, पोइ मां केॾे वेंदसि? अरे बाबा ॻोठ में ॿियूं बि छोकिरियूं आहिनि, कंहिं बि अॼु ॾींहं ताईं मीरा जी का दाह कान ॾिनी आहे। तोसां अलाए कहिड़ो वेल आहे घर में जो बाहि ॿारियो थी। छोरी मूंसां चप पियल आहे, मूंसां ठुप नथी ठहे। ॻाल्हि इहा आहे। इहो त बाबा ऐं अम्मा पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदा आहिनि, पोइ बि कुझु नथा ॻाल्हाइनि। इहो त असां ॾिसो वेठा आहियूं, हिननि अखियुनि सां ॾिसो वेठा आहियूं त ॾोहो आहे कंहिंजो। इहो पोड़ो त चवंदो आहे मीरा खे वात में ज़बान ई कोन्हे। हो वीचारी त न खाए न पीए न कंहिंसां ॻाल्हाए, सॼो ॾोह लाली जो आहे। ईअं न पोड़ा माई, तोसां असांजी जाइ न, मुंहिंजी तौबा, मुंहिंजी ज़ारी। मालिक को अकुल ॾे। जॾहिं तोखे ख़बर बि आहे त असां हिननि सां न पुॼी सघंदासीं, वेठा वातो हणनि, तूं हिननि ॾे कन्नी न ॾे। ॿुधी तो न गुलाम, इन्हनि ॿिन्हिनि सां त इलाही पुॼंदो। ये हसी जिंदगी इएं गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई। माल के ॾिसां अचिन ताने भागा ॾिन न कुटको। शुक्र माल वेठा। ख़ुदा छा थियो आहे जिनखे? अॼु त सफ़ा नई कुंवार जी शर्माए थो। ॾिसो, जॾहिं मां तव्हां सां ॻाल्हायां ई कोन थो, पोइ मुंहिंजी गिची में छो था पओ? अरे ॻाल्हि त ॿुध, असां रसा या टोड़ा आहियूं जो तुंहिंजी गिची में था पऊं। जॾहिं माल बि तव्हांजे फसुल तरफ़ न आहे, पोइ बि मारींदो। छो तोखे मारींदासीं? हा, जेकॾहिं बुत में खार छिड़ी अथ त पोइ घणी सटकी ॾेई छॾींदासीं। न न, मां बिल्कुलु सही आहियां। न यार, असांखे त सही कोन थो लॻे, थोरो परेशान बि लॻी थो। पहिरियां त सही हुयो, तव्हांखे ॾिसी परेशान थियो आहियां। अदा असांखे ॾिसी परेशान थियो अथई, पोइ पक बेल करे आयो अथई। यार ॻाल्हि तो बि सही कई आहे। हल री चङो। निभागा जॾहिं बि बीहंदा आहिनि ऐं पोइ वापसि मोटी अची पादर ई हणंदा आहिनि। छा थियो? फिर ॻाल्हि त ॿुधो। हा, एतिरो पंध करे हलूं, हली भेल ॾिसूं, वरी मोटी अचूं एतिरो पंध करे, उन खां सुठो न आहे त पहिरियां ई पादर हयूं था हलूं था, पोइ हली भेल ॾिसंदासीं थियल आहे न। हा हा, सलाद वाह जो ईअं न। हा, अच त ॾियूं भला मलड़ी। हलिया पेर ट्राए रमू, पेर ट्राए। होदा हा, हे तो भॼण जो सफ़ा कुत्तो निकितो, हिते त असांजी गोली बि कान पुॼंदसि। यार चई जाई तूं, हाणे त हिन ताईं रेफल जी गोली बि कान पहुचंदी। तूं मां त ॿई सगा आहियूं, कीअं पहुचंदासीं? चल ख़ैर आहे, हल भला हलूं पनीर चकर ॾेई अचूं। ॻोठ जो केॾा वेंदो, अॻे पोइ असांजे पादरनि जे वर चढ़ंदो। हा हा, अच भला। हा भाई तूं त चवें थी त सावण वारनि खां वञी मां रिश्ते जी घुर कयां,
पर हू रिश्तो ॾींदा कोन, पतो घुरंदा। इहो त सुठो थींदो न, इहो छोकिरी जो ॿार बि लही पवंदो। न मां उन्हनि चरनि मां कंहिंसां बि शादी कोन कंदसि। भली चरिया खरिया हुजनि, पर सॼे ॻोठ में इहो घर ख़ुशि आहे। हा, ऐं पाण में खिलंदा रहंदा आहिनि, कॾहिं बि लुड़ कोन कयो अथनि। सॼे ॻोठ में नेकी अथनि, नेकी। इहा ई ॻाल्हि आहे भाई, जो हुननि पाण में हिक ॿिए सां मुंहुं कोन गुंजायो आहे। न वरी हुननि कंहिंसां झेड़ो कयो हुजे, न कंहिंसां कावड़ कई हुजे, सॼो ॾींहुं खिलखिला में हूंदा आहिनि। जेकॾहिं रिश्तो ॾियनि था ऐं वठनि बि था न, पोइ बि सुठी ॻाल्हि आहे, वञी ख़ुशि थींदी। ना मां अधी जो रिश्तो ते कोन ॾींदासीं। अदा तूं त मुंहिंजे दिल जी ॻाल्हि कई आहे। पुट अब्बास, जे मिटी करणी आहे त पोइ बदो ॾियणो पवंदो। तोखे कहिड़ो एतिराज़ आहे? इन करे जो अधी उते राज़ी न आहे। मां नथो चाहियां जो मुंहिंजे ख़ुशियुनि जे ख़ातिर अधी जी ज़िंदगी बर्बाद थिए। ना बा न, हिन जी ज़िंदगी नथी बर्बाद थिए। हिन खे आउं पाण सम्झाईंदीसांसि। ॿियो किथे हिन जो रिश्तो कंदासीं? भला ओठे जे भाइरनि खे रिश्तो ॾियो। अम्मा भलो ते ॾियो, मूंखे एतिराज़ न हूंदो। पुट ओठे जा भाइर ॾाढा ॾिंगा आहिनि, रोज़ कंहिंसां न कंहिंसां हुननि जी फशरी हूंदी आहे। असांजी न्याणीअ सां जो विढ़ंदा, रोज़ हीअ न्याणी अची असांखे दाह ॾींदी, पोइ ॿुधाए असां छा कंदासीं? बाबा अधी जो रिश्तो थी पवंदो, पहिरें पठाणी जो रिश्तो मूं लाइ घुरियो, पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं तूं छा था चवनि। आखिर तू नुक़सान करण खां कॾहिं मुड़ंदी आहे? घर में को सही सलामत बर्तन छॾियो अथई? गलती थी वई साईं। जेकॾहिं माई जो ख्याल असां तरफ़ घटि ऐं कम में घणो हुजे त नुक़सान बि न करे। मुंहिंजो ख्याल त कम में ई हूंदो आहे, पर अलाए कीअं हे गिलास भरी पियो। हाणे कम खे छॾ, वञी जल्दी चांहि ठाहे अच। जीजा तव्हांजे लाइ मां थी चांहि ठाहे अचां। तुंहिंजे हथनि जी चांहि ठहियल मूंखे ॾाढी वणंदी आहे, वञ तूं ई ठाहे अच। जीजा मां ई कढे ॾिसां चांहि। बस महिरबानी, तूं जल्दी सफ़ाई में जान छॾाए वठ। 2 पहरनि जो टाइम थियण वारो, मानी बि करणी अथई। ऐं असांजे बेडरूम जी सफ़ाई बि अञा रहियल आहे। ऐं हा, ये शीशा चङी तरह खणजांइ, कंहिंखे पेरनि में न लॻनि। तव्हां हिते ॾिसो सही, अॼु सभु घर में मौजूद आहिनि। ॻाल्हि ॿुध, मां ॿाहिरि थो वञां, 2 ॾींहंनि ते मोटी थो अचां। तूं हिते हुज, घर न वञ। जी मां हिते ई हूंदसि। जी अदा काॾे मरी विया हुती? काॾे वई हती? अदा वो हवेली वई आहे। हवेली? कंहिंखां मोकल वठी वई आहे? अदा रईसाणी जा 2 टे न्यापा आया हुया, हू न पई वञे, मूं हुनखे मोकिलियो आहे। भाई तूं कॾहिं खां असांजे घर जी वॾी थी वई आहे, जो असांजी इजाज़त खां सवाइ तूं अतीअ खे घर खां ॿाहिरि थी कढे? घर जी मां न, तूं वॾड़ो आहीं। जेकॾहिं कुलसुम घड़ी कन रईसाणी ॾे हली वई त छा थी पियो? रोज़ रोज़ हवेलीअ ते भॻी बीठी आहे रईसाणी ॾे। तोखे घणा दफ़ा रोकियो आहे त अतीअ खे घर खां ॿाहिरि न कढंदी कर, पोइ बि तूं नथी मुड़े। माण्हू खिलन त भले खिलन, ईअं न? जॾहिं ज़मीन ते वो तव्हांजे लाइ मानी खणी ईंदी आहे तॾहिं त माण्हू न आहिनि खिलंदा, बाक़ी बंगले ते वई त माण्हू खिलंदा। हाणे भाॼई तोसां केरु मथो हणे? जेकॾहिं कुझु चवंदसि अदा खे रोई दाह ॾींदीअ त लुकमान अजायो छुतो थो थिए। मूंखे इहा ग़लती माफ़ कर, ॿीहर मां इजाज़त कान ॾींदीमांसि। जेकॾहिं पोइ बि वञे न त कलसूम जूं टंगियूं वञे, हुनखे घर में विहारे छॾिजांइ। मां तोखे कान चवंदसि। न मुड़ंदी त पोइ ज़ाहिर आहे ईअं ई कंदोमांसि। बस इहो ई कमु रहिजी वियो आहे। हाणे भेण जी बि टंगियूं तोड़े हुनखे विहारियोसि घर में। भली भली करे आई है दी। हाँ दी मां खुश है ना। सियो घर जो कमकार छॾे कोन। हाँ दी ही पंहिंजा छोकरा नज़र कोन पिया अचनि। अदी बाई तोखे त ख़बर आ असांजो गुज़र सफ़र ई बनीअ ते आहे, सभु बनीअ ते निकिरी विया आहिनि। बराबर अती गुज़रान त करणो आहे न।
जेस ताईं माण्हू मेहनत न कंदो तेसी सुखियो टुकर कीअं खाईंदो। अदी ये ॻाल्हियूं त थींदियूं रहंदियूं। हाणे तूं मूंखे इहो ॿुधा त मानी खाइबी या मां तोलाइ चांहि ठाहिजां? अरे न न दी का तकलीफ़ न कर, बस मूंखां हाल अहवाल वठ तां वञा तकड़ी आहियां। जे अदी एॾी तकड़ी आहीं त मां बि तोखे न रोकींदसि। हाणे ॿुधा कीअं पेश पई आहीं? अदी आऊं आई आहियां तव्हां वटि मिटीअ लाइ। पंहिंजे ॻोठ में त छोकिरियूं खोड़ आहिनि। अदी अब्बास मूं ते ऐं पंहिंजे पीउ ते ॾाढो ज़ोर भरियो आहे। तव्हां मूंखे परणाइणो अथव न त चाची खैरी जी थी पठाणी सां परणायो। सो अदी तो वटि आई आहियां, अलाह कंदो तूं राज़ी थी वेंदीअ। अदी जेकॾहिं रब ऐं सावण राज़ी थी वञनि त तव्हां असांखे बदो बि ॾींदो या ख़ाली संग वठण लाइ आहियो? अदी ॻाल्हि ॿुध, पते ॾियण जो त असां सोचियो बि कोन्हे, बाक़ी संग वठण तो वटि आई आहियां। अब मुंहिंजो छोकिरो त तुंहिंजे साम्हूं आहे न, ॾाढो बि ग़रीब आहे, मिसकीन मुंहिंजो पुट अथई। अलाह कंदो तुंहिंजी न्याणी सां सदाईं सदाईं ख़ुशि हूंदो, कॾहिं मुंहुं मेरो करे बि कोन ॻाल्हाईंदो। इहो आऊं थी तोखे चवां। अदी अलाह कंदो पाण में सुखिया हूंदा। अदी हिन वक़्तु मां कुझु नथी चई सघां। रब ऐं सावण अचनि त उन्हनि सां ॻाल्हाए पोइ तोखे गोरंदी ॾींदसि। चङो अदी हाणे मां हलां थी। हाणे ताईं सभु घर जा भाती गॾिजी राति वेही सलाह कजो। तूं पंहिंजे मुड़ुस खे ऐं पंहिंजे पुटनि खे मूंखे पक्का उनखे सम्झाईंदी ऐं जवाब मूंखे हा में ई मिलंदो। अदी बाई इहे सभु लिखी जा लेख आहिनि, मालिक साईं भलाई कंदो, तूं फिक्र न कर। अलाह कंदो सभु सनाई थींदी, पर तूं हिम्मत कंदीअ त पोइ थींदो। अदी हा अदी हा। हाणे रबन राणे खे ओठो ॿुधाईंदो जहिड़ा कीअं थींदा आहिनि। अरे बाबा ओठो हुजे या सोठो हुजे, उन्हनि खे हाणे केर बि सम्झाए नथो सघे, सम्झव? गुलाम रबन ऐं राणो सिर्फ़ चरिया तो ऐं मुल आहिनि, पर कुर्बान में हथ विधा अथनि। तूं मूंखां लिखराए वठ, ओठो हिननि सां अहिड़ो असर कंदो जो वरी पूरी ज़िंदगी कंहिंजो नालो न वठी सघंदा। अब्बास तूं भले शर्त रख मूंसां, जेकॾहिं ओठो उन्हनि सां टकर खाए थो त उहे चरिया, जेकॾहिं ओठे खे कंडनि ते घीसियूं न कराए न त पोइ चइजांइ। इहा ख़बर तोखे अॼु पइजी वेंदी, पर थोरो इंतज़ार कर। कुर्बान घर वियो आहे, सिर्फ़ कपड़ा मटाए तयार थी अचे। गुलाम तूं हाणे मूंखे ॿुधा, ओठो हिननि खे बस कंदो? अॼु ओठो होश में न आहे, रॻियो बि चरिया अथसि चरिया। अॼु हिननि चरियनि जो दिमाग़ ठिकाणे ते अची वेंदो। बाबा तूं अदी घर हलो ऐं अम्मा खे चओ त मानी जल्दी ठाहे असांखे मोकिले ॾे। पुट मां त चवां थो सभु गॾिजी घर था हलूं। बाबा हेॾो कमु रहियो पिया, असां घर हली छा कंदासीं? हिन वक़्तु कुर्बान दा खणी घर पहुतो हूंदो, इजो ओठो डंडा खणी पहुतो। मां चवां थो फिलहाल घर हलूं, पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसूं था। वाड़िया बाबा माना तूं चई थो त असां कितड़ वांगुरु हली घर लिकी वेही रहूं, ईअं न? अब्बा असां आहियूं बारी बाज़, नाग खाई नेरन कंदा आहियूं। पर पुट ओ बाबा मुंहिंजा मिठड़ा बाबा, तूं हिन ज़िद खे हाणे छॾ, तूं वञ घर वञी वेह, बाक़ी न ओठे वारनि असां पाणे मुंहुं ॾींदासीं। बाबा हल त घर हलूं, ओठे वारनि खे अध वारा पाणे मुंहुं ॾेई वठंदा। ठीकु आहे मां, घर हली हेठि रही तेल गरम था कयूं। अचो मां। बाबे तेल गरम थो करे साॻी जाइ हली वेहूं था, ज़रूर हुननि खे बि मथे में भौरी हूंदी त वञूं हिननि सां विड़ूं हलूं। हा हा अचे भला हले। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।